लगो दिल पर दस्तगीर फरमायो जेडी मल मदरसे पढ़न वींदो होस आवाज वारो आवाज ॾींदो हो इफ्सिहू लिवलियिल्लाह वो आवाज ॿुधंदो हुयुस यकीन हुयो त मूंखे अल्लाह पंहिंजे दरबार में क़बूल करे छॾी सुभान अल्लाह लेकिन अॻियो जुमलो चवां जेके खबर हुई त मुझे रब मुखे हेतरी इज्जत बख्शी आहे पो भी दीन जो इल्म पढ़न जे लाइ मदरसे वेंदो हुयो थोड़ी रुगी रब दौलत में मुंहिंजो पुटु मुल्लो थींदो छा तुंहिंजो पुटु मुल्लो न थिए अल्लाह करे तुझो पुत्र इंजीनियर थे अल्लाह करे तुझो पुत्र डॉक्टर थे जरूरी कोने त मुल्लो थी हली मस्जिद खे हली भरियो दे इंजीनियर थे डॉक्टर थे लेकिन ॼमण खां उन जी तरबियत कर मुस्तफा जो गुलाम जरूर थे सुभान अल्लाह इंजीनियर भी थी वने डॉक्टर भी थी वने साइंसदान भी थी वने यकीन कयो ए फकीर तव्हां जे आदो वेठो पांजो अपाणो घर पंडितन छडियो थम हैदराबाद शिफ्ट थी वयो हा एकड़ो पुत्र कुरान करीम जो हाफिज आ बिया पुत्र पढ़न पिया वरी नंढड़ो पुत्र उन जे ला दिल जी तमन्ना है त इंशाअल्लाह ताला जी हु मैट्रिक क्लियर कदो उनके आलम रब्बानी थियण जे ला बेहतरीन का बेहतरीन इदारे में छडे मुखे मोकलणो पियो त मिस्र मोकलिंदुस एकड़ो मुझो बचड़ो हाफिज कुरान एकड़ो आलम दीन थी वने ऐ गडो गडो हुन जी डॉक्टरी जी या इंजीनियर जी जेका डिग्री चाहिदो उहा मिले से मुझो बच्चो मैट्रिक ताई इंग्लिश में हुनके बिल्कुल स्पीच करण में ये आले नाल हो जे अरबी हुनके अचे मुझा दोस्त बच्चन के इंग्लिश पढ़ायो अरबी पढ़ायो बच्चो डॉक्टर हो जे इंजीनियर हो जे गडो गडो मुस्तफा जो गुलाम हो जे जो भी नारो हणे त खबर पवे त हा हुजूर जा दीवाना स्कॉलर ये थी दहन जो हुजूर जो दीन ही बुधायो सुभान अल्लाह महबूबे सुबहानी शहबाज लामकानी 20 साल दीन जो इल्म हासिल कयो घणा साल 20 साल इल्म हासिल करे वरी 20 साल जंग में वड़न जा पन खाई ज़ुहद तकवा अख्तियार सुभान कदे बुधो अथव करामत तो बुधो था सोने अब्दुल कादिर जीलानी बुढ़ी जो बेड़ो तारियो सोने अब्दुल कादिर जी ये सब सच्चा लेकिन उन का पहिरी इन मंजिल ते पहुंचण ला जेके यार कशाला कटियान ओहे त बुध न मुसलमान तू चवी तो बस मां चक कटी जे मुरीद थी विस यारी केम बेशक यारी भी करे चक बोटा लेकिन याद रख अब्दुल कादिर जीलानी फरमाए तो जेको नमाजी ना है ओ मुझो मुरीद थी न तू सब महबूब सुबानी फरमाइंदा वो मुझो मुरीदी कोने को जेको खुदा जो बेफरमान हो जे महबूब सुबानी शहबाज लामकानी सोना अब्दुल कादिर जीलानी के जर्ज के मुझा सही फलाने गोठ में एकड़ो अल्लाह जो नेक मानो तो अचे उस पाण फरमाइंदा हलो त हली मिली था जो अब्दुल कादिर जीलानी तो जे मिलण जी जो व्या त उन जूतो लाहे पेरी खबो पेर अंदर कयो पाण फरमायो ए अल्लाह जो वली ना है ही कुछ बियो आ जेके खुदा जे घर जे अजमत जी खबर ना है तो खुदा जे घर में पहले खबो पैर रखबो आया पहले सजो पैर रखबो आ ए मुझा सोना याद रखी छदे तवा सा जे के खुदा जो कसम खणी तो चवा तवा सा जे के वेठा हो न जीन बहराड़ी जो मिसाल दिया जेने मन चावर छड़ाए ए पोन के वरी छाण बोवा दारो अलग कबोआ अधड़ अलग कबाहन मुन्न अलग कबाहन साबित अलग गलायो साबित अलग कबाहन कहजे ला अलग कबाहन कौन सा दारो गरीब खाइंदा हन अधड़ वरी कुछ विच थरा खाइंदा हन मुन्न वरी चंगा भला साबित चावर कह जेला होंदा हन जो सजणन जेला होंदा हन जवाब दे साबित चावर कह जेला होंदा हन सजणन जेला अल्लाह जे ज़ात आलम अरवाह में जेके रूह पैदा करना होया सभी के छंडियो पहरी दारो कह नबी के नहीं कह नबी के वरी अधड़ कह नबी के कह नबी के वरी मुन्न कह नबी कह नबी के इंसानन जी गार तो कया वरी साबित कटे मौला ही कह जेला रब जो ही मां पांजे महबूब यार मुस्तफा जेला पे तो तू उनन मा हिक कहीं जेके साबित चावर निकतन
तमाम अंबिया जे उम्मतुन मां अल्लाह तोखे इज्जत वारो बनायो आहे। पंहिंजे पाण खे पहचान कर। सोने अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद महबूब सुभानी 20 साल जंग में ज़ुहद व तक़वा में गुजारिया, फणन जा पन खाई गुजारिया। वक्त कोने वज़ाहत कया उन खां बाद वरी 30 साल अब्दुल कादिर जीलानी गोदड़ा भजी दीन जो इल्म पढ़ायो। घणा साल फजर जी नमाज पढ़ी वेंदो हो अब्दुल कादिर जीलानी। ज़ुहर जे नमाज ताईं कुरान करीम जो तर्जुमो हिक हिक आयत जा 40 तफसीर अब्दुल कादिर जीलानी पढ़ाईंदो हो। ज़ुहर जी नमाज पढ़ी असर जे नमाज ताईं दिलबर अब्दुल कादिर जीलानी हदीस ऐं फिक्ह जा दुनिया के मसाला सिखारींदो हो। वरी असर जे नमाज खां वठी करे वरी मगरिब जे नमाज ताईं रूहानियत जे बुनियाद ते जेके कारा कलब खणी ईंदा हा उन्हनि जे कलबन खे कलई हणी अब्दुल कादिर जीलानी निगाह सां वली बनाईंदो वेंदो हुयो। वरी मगरिब जी नमाज पढ़ी करे इशा जी नमाज ताईं अचण वारनि महिमाननि जे खाइण पीअण जो इंतज़ाम कंदो हुयो। इशा जी नमाज पढ़ी फजर ताईं अब्दुल कादिर जीलानी जाने उन जो महबूब मुस्तफा जाने उन जो खुदा जाने त छा कंदो। मुझा मुसलमान भा सुने अब्दुल कादिर जीलानी ते कहीं भी फिरके वारो चीज नथो खणे छो। अब्दुल कादिर जीलानी जी इहा ताकत आ। वो आऊं तो खां तो पुछां जेको रात ॾींहुं कमाईंदो वो दौलत ठाहींदो कोन ठाहींदो? जवाब ॾींदा हारी जेको रात ॾींहुं बनीअ में पियो हूंदो वो फसल खणंदो कोन खणंदो? जेको जंहिं फील्ड में कमाईंदो उतां फसल खणंदो। जेको रात ॾींहुं जंहिंजी फील्ड ई करीम रब जी रज़ा हुजे ॾे ख़बर उतां खणंदो या कोन खणंदो? अब्दुल कादिर जीलानी जो करामतो हक़ है। अब्दुल कादिर जीलानी जो मुरीदन वटि पहुचण हक़ है। अब्दुल कादिर जीलानी आ तो का सादो सवाल पूछा जेकरे दोस्त के सारी दो हिडुकी थींदी आ वो नालो वठबो अदो वलीदाद न अदो एहसान जमाली न अदो शादो खान न अदो ज़ैनुद्दीन हा हिडुकी छडवे पक अदे याद कयो जंहिंखे दिल सां याद कबो आ हिडुकी ख़त्म थींदी आ निशानिया यार जेकॾहिं हिक ॿिए खे दिल सां याद कयूं त हिडुकी थिए बि ख़त्म बि थिए। इन दिल सां न मुंहिंजे रब खे याद करी मदीने जे महबूब खे याद करी त अर्शन जा राज मिलंदा या कोन मिलंदा? जवाब गाड़ियों खत्म थी वयूं। मकसद वरी सॼे तकरीर जो हिकिड़ो ई मोटी आयो कहिड़ो? अल्लाह जंहिं हाल में रखे थई शुक्र कजा। जंहिं हाल में रब रखियो थई ॻाल्हाए शुक्र कजा। छा कजा? शुक्र कजा। नंबर 2 मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। या रसूल अल्लाह मुसलमान केरा? तवज्जो मुसलमान केरा? हुजूर इए कोन जो जंहिंखे वॾो पटको आहे मुसलमान। हुजूर इए कोन जो जंहिंजी टिकी ॾाढ़ी आहे मुसलमान। हुजूर इए भी कोन जो जेको घणियूं नमाज़ूं तो पढ़े मुसलमान न। हुजूर फरमान सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमान ओहो आ जंहिंजे ज़ुबान खां भी ॿियो मुसलमान महफूज़ आ, जंहिंजे हथन खां भी ॿियो मुसलमान महफूज़ आ। याद रख अगर चाही तो तमा मुसलमान थी दुनिया में रहा, मुसलमान थी दुनिया में मरा। इन हथन जी हिफाजत कर, इन जुबान जी हिफाजत कर। इन जुबान सा के दुखा जाना, इन हथन सा के ईजा जन। इंशाअल्लाह ताला जेको वक्त दुनिया में रहते ईमान सा रहते खात्मो ईमान ते खादो बिल खैर थी। आखिरी हदीस मदीने जे साईं फरमायो बिन शैन जी ज़मानत तहारियो जन्नत जी ज़मानत मां मुस्तफा थो। घणन शैन जी? बिन शैन जी ज़मानत तहारियो जन्नत जी ज़मानत मां मुस्तफा थो ॾिया। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे ब शयूं कहिड़ियूं? हुज़ूर फरमायो हिकु जेका बिन दंदन ऐं चपल जे विच में ज़ुबान आ इन जी ज़मानत ॾे त इन सां कंहिंखे कोन ईज़ाईंदुसि। बिन टंगुर जे विच में अल्लाह जगा तोखे इज्जत वारी ओघड़ता कया चओ त कॾहिं बि गैर जे आलो इनखे कोन खोलींदुसि। अल्लाह जे महबूब फरमायो बिन शैन जी ज़मानत ॾे मां मुस्तफा तोखे जन्नत जी ज़मानत ॾेई थो छॾियां। सौदो सौदो ॾुखियो
जवाब ॾियो जानी सौदो सौदो ॾुखियो आहे ख़ुदा खे रिझाइण ॾाढो सौदो आहे भाउ खे रिझाइण ॾुखियो आहे मिट खे रिझाइण ॾुखियो अचो त पंहिंजे रब खे रिझायूं कीअं मुंहिंजो रब रिझंदो जो हीअ मख़लूक अल्लाह जो अयाल आहे इन जी ख़िदमत कर मुंहिंजो राणो राज़ी थी पवंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मता 2 मिंट बचा हुजनि 4 मिंट बचा आहिनि 10:30 में हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो तो फलाने सवाल कयो कंहिं शख्स अल्लाह फरमाता इन खे नसीहत तुंहिंजी उम्र बाक़ी कुछ ॾींहं तूं तैयारी कर पंहिंजे आख़िरत जी हज़रत मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजी ज़िंदगी बाक़ी कुछ ॾींहं जी महिमान आयो मोटी देर कई सभिनी खे मिल्कत विरहाए ॾिनई पंहिंजे मिल्कत जो हिस्सो खणी रोड ते वेही रहियो हर ईंदड़ ग़रीब खे विरहाईंदो ॾींदो वञे मिस्कीननि खे ॾींदो वञे यतीमनि खे खाधो खाराईंदो वञे इन नियत सां त जेॾीमहिल मलकल मौत अचे त मां अल्लाह जे राह में ख़ैर कंदो हुजां यकीन कयो अल्लाह खे ख़ैर इबादत खां वधीक वणंदो अल्लाह जो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ॿुधायो ओ ख़ैर कंदो रहियो रब ॾींदो रहियो अणखुट हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं हफ़्तो महीनो गुज़री वियो न हुन जो ख़ैर खुटो न हुन जो मौत आयो हज़रत मूसा लॻियो वेठो हुई ये सोना बस मालिक ड्यूटी ॾेई छॾी आहे हाणे पोइ ड्यूटी निभायां तूं त 2 ॾींहंनि में मरणो हुई चइबो मारण वारी ज़ात नथो मारे त मां ज़ोरी थोरी चवंदोसांसि त मां हज़रत मूसा हथ कया मौला तुंहिंजे ज़ात जो हुकुम हुयो त हिन जी ज़िंदगी बाक़ी 2 ॾींहं या 4 ॾींहं ए महीनो थी आहे मौला पे तो नारा हणे रब्बे ज़ुल जलाल जो हुकुम थियो आहे मुंहिंजा मूसा इन खां पुछ आख़िरी ॻाल्हि आहे बस उन खां पोइ थो वधे ऐं मूसा इन खां पुछ त जेॾी महिल इहो खाधड़ो विरहाई त हिकिड़ो यतीम भाउ ऐं भेण आया हुया पुछी त को यतीम भाउ भेण आया हुया ऐं मुंहिंजा मूंसां पुछीसि हिकिड़ो दफ़ो घुरियण तो ॾिनो ॿियो दफ़ो घुरियण तो ॾिनो टियों दफ़ो घुरियण तो ॾिनो हुनजो पुछो चए हा मूं हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो मां लेखो ई कोन पियो कयां मूंखे वंडणो हुयो अल्लाह फरमाए मुंहिंजा मूसा जेॾीमहिल न उन यतीम भाउ ऐं भेण टियों दफ़ो बि बिना दड़के जे उन्हनि खे मिलियो उन्हनि खाई पेट भरियो उन्हनि अर्श ॾिने चयो मौला हिन खे वॾी इमारत कर जैसा बुखारनि जो पेट भरियो आहे ऐं मुंहिंजा मूसा मां उन यतीम भाउ भेण जी दुआ क़बूल कंदे पंहिंजे तक़दीर खे मेटाए छॾियो सुभान अल्लाह लिखियल तक़दीर खे मिटाए छॾियो मुंहिंजो अल्लाह उहो आहे जो ग़रीबनि जे दुआ सां लिखियल तक़दीर ई जवाब ॾियो लिखियल तक़दीर ई मटे छॾींदो आहे तेरे जो ॿियो रुख बि यादि कजां ग़रीबनि जी ज़कात न खाइजां ग़रीब जो हक़ न खाइजा जी जन जे दुआ सां रब लिखियल तक़दीर मेटींदो आहे उन्हनि जे बद दुआ सां वरी मुंहिंजो रब जेको न लिखियल आहे उहो लिखण में बि देर कोन कंदो आहे इन करे मुंहिंजा दोस्त हिन मख़लूक जी ख़िदमत कयो ही जेको कुझु अदा ज़ैनुल आबिदीन उन जे ॿाहिरि जेको कुझु कयो आहे बिल ग़ैर कंहिं रंग भंग जे सभु जेके आया आहिनि मिट माइट पंहिंजा ओड़े जा परे जा क़ुरान इहा निशानी ॿुधाई त मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजी उमत भली आहे मौला कीअं भली आहे कुंतुम खैर उम्मतिन भली आहे तुंहिंजी उम्मत उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मअरूफ व तनहून अनिल मुनकर घुराइन था माण्हुनि खे कढण था माण्हुनि खे इश्तिहार छपराए मस्जिदनि में ऐलान कराए अचो अल्लाह जे ज़िक्र जे महफ़िल में वेहो अचो हुज़ूर जे दुरूद जे महफ़िल में वेहो रब चवे थो महबूब नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई एतिरा मां अल्लाह जे वेझा कोन करे सघियो जेको तुंहिंजो उम्मती मां अल्लाह जे वेझा कंदो त मुंहिंजा दोस्तो ही जेको ख़ैर जो कम अल्लाह जे राह में ॾियणु हड़ऊं वड़ऊं घरों हिते जेतिरा बि आया हूं छा ॾींदासीं ज़ैनुल आबिदीन खे जवाब ॾियो दुआ छा ॾींदासीं दुआ लेकिन तव्हां असांखे छा छा न मिलियो जवाब छा जे अमल कयूं त ज़िंदगीअ जो पूरो ज़ाबिते हयात मिली वियो आहे अल्लाह जी ज़ात मूं गुनहगार जो चवण तव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह जी ज़ात तव्हां सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो वींदे वींदे दावत ॾियां खे 22-23 नवंबर 22-23 नवंबर मुंहिंजा महबूब मुर्शिद हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह तआला अलैह जो सालियानो उर्स मुबारक कंडियारो
जी अदा तवज्जो उहा दरगाह अल्लाहाबाद कंडियारो सोना सही रहमतुल्लाह ताला अलैह जन जो सालियाना उर्स मुबारक जंहिंमें ख़ुसूसी खिताब मुंहिंजे दिल पर सजना साईं जो थी सुबुह जो 8-9 बजे दुआ थींदी हिकु दफ़ो इन दुआ में शरीक थी जो हिकु दफ़ो पोजे दुआ में मज़ो अचे रंग लगे त बाज़ार मुस्तफ़ा ख़रीदार ख़ुदा ऐं जेकॾहिं मज़ो न अचे त ॿीहर ॿीहर तोखे केरु ज़बरदस्ती बि कोन कंदो अधे कन में हिकिड़ो मसलो पुछो आहे ज़रूरी मसलो आहे त मस्जिद आहे ॻोठ जे अंदरि हाणे उनखे ॿाहिरि तामीर करे सघूं था जी मुंहिंजा सोना जेका मस्जिद हिकिड़ो दफ़ो ठही वई या क़यामत ताईं मस्जिद रहंदी इनखे बंदि नथो करे सघिजे हाणे मस्जिद ॻोठ जे विच में थी वई आहे त उनखे तव्हां मस्जिद ई रखो अगरि को तव्हां मां ॿ माण्हू टे नमाज़ पढ़ी सघनि था त ठीकु आहे न त औरतुनि जे लाइ मखसूस करे छॾियो न त औरतुनि जे लाइ मखसूस करे छॾियो औरतुनि खे चयो बाबा हाणे तव्हां निमाज़ घरनि जे बजाए भले मस्जिद में पढ़ो ऐं अवां ॿाहिरि मस्जिद नई ठहिरायो पर हुन मस्जिद जो पहिरियों हक़ आहे उहा मस्जिद बंदि थियण नाहे मस्जिद बंदि न थिए मस्जिद आबाद रहे पोइ जेकॾहिं सम्झो था त कुझु माण्हू उन पाड़े जा उन मस्जिद में पढ़नि अल्हम्दुलिल्लाह न त भले ॿाहिरि मस्जिद ठहिराए पर उहा मस्जिद क़यामत ताईं मस्जिद ई रहंदी व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन 5 मिंट उथी बीहंदो थक भॼी पवंदो सलातो सलाम थी वेंदो इंशाअल्लाह ताला दुआ